महिमा साधु संग की सुनहो मेरे मीता। महिमा साधु संग की सुनहो मेरे मीता। पिंगुल पर्वत पार परे खल चतुर बकीता। पिंगुल पर्वत पार परे खल चतुर बकीता। अंध ले तिर भवन सुझिया गुर भेट पुनीता। अंध ले तिर भवन सुझिया गुर भेट पुनीता। सुनहो मेरे मीता, सुनहो मेरे मीता। सुनहो मेरे मीता, सुनहो मेरे मीता। महिमा साधु संग की सुनहो मेरे मीता। मैल खोई कोट अघ हरे निर्मल भय चीता। मैल खोई कोट अघ हरे निर्मल भय चीता। ऐसी भगत कीट हस्ती जीता। ऐसी भगत गोविंद की कीट हस्ती जीता। सुनहो मेरे मीता, सुनहो मेरे मीता। महिमा साधु संग की सुनहो मेरे मीता। महिमा साधु संग की सुनहो मेरे मीता। जो जो कीनो आपनो तिस अभय दान दीता। सिंह बिलाई होए गयो तृण मेर दिखीता।
श्रम करते दम आढ़े को ते गनी धनीता सुनहो मेरे मीता सुनहो मेरे मीता महिमा साधु संग की सुनो मेरे मीता महिमा साधु संग की कवन वडाई कह सकूं बेअंत गुनीता बेअंत गुनीता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर सरिता कर कृपा मोहे नाम देहो नानक दर सरिता सुनहो मेरे मीता सुनहो मेरे मीता सुनहो मेरे मीता महिमा साधु संग की सुनहो मेरे मीता महिमा साधु संग की सुनहो मेरे मीता बोल संत समाज की जय। गोस्वामी तुलसीदास जी महाराज की जय। प्यारी साध संगत, गोस्वामी तुलसीदास विरचित श्री रामचरितमानस तहते असां सत्संग करे रहिया आहियूं, ॿुधी रहिया आहियूं। उन रामचरितमानस जे सत्संग में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। जय सिया राम। अॼु असां साधु चरित्र ॿुधंदासीं। संत महिमा कवन वॾाई कह सकूं बेअंत गुणीता महिमा साधु संग की सुनो मेरे मीता। जीअं कि तव्हांखे ख़बर आहे रामचरितमानस शुरू कयो आहे त वंदना प्रकरण हली रहियो आहे, वंदना उस्तति। अॼु साधु संतनि जी उस्तति तुलसीदास कंदो, उहो ॿुधंदासीं। उनखां पहिरीं हिक लाइन में गोस्वामी तुलसीदास आहे साधुनि खां पहिरीं, संतनि जी वंदना खां पहिरीं ब्राह्मणनि जी वंदना कई आहे हिक लाइन में। इन हिक लाइन जो इहो ई अर्थ आहे कि ब्राह्मण पूजनीय आहिनि, पर हिक लाइन में ई उन्हनि जी महिमा अची वई।
हिक ई पंक्तिअ में। ऐं उन्हनि खे प्रथम इहो बि थो चए, बंदऊं प्रथम महीसुर चरना। महीसुर माना इन धरतीअ जा देवता, उन्हनि जी मां वंदना थो कयां। बंदऊं प्रथम महीसुर चरना, मोह जनित संशय सभु हरना। छो त जेके विप्र आहिनि, ब्राह्मण आहिनि, उहे मोह नाश कंदा आहिनि, अज्ञान संशय नाश कंदा आहिनि। ब्राह्मण जेॾी महिल वेद मंत्रनि जो उच्चारण कंदा आहिनि त ऑटोमेटिक माण्हूअ खे पवित्रता जो भान थींदो आहे। त माना इहो भॼंदो आहे अज्ञान, कपट, क्लेश। हू ॾकी वेंदो आहे चङो भलो दुष्ट बि कि अलाए छा हली रहियो आहे, कुझु हिन वक़्तु मां पवित्र हुजां। इहा आहे ब्राह्मणनि जी मंत्रनि जी महिमा। ब्राह्मण जन्म खां वठी मृत्युअ ताईं कमु ईंदा आहिनि। जन्म खां वठी पोइ उन में जणिया, छठी, मुनण, शादी सभु अची वियो। ऐं हर उत्सव ते, हर संस्कार ते ब्राह्मण को न को सुंदर उपदेश कंदो आहे। उन ते कोई हले त मोह संशय भॼी वञे, भ्रम दूर थी वञे। उन्हनि जी वंदना तुलसीदास करे थो। बंदऊं प्रथम महीसुर चरना, मोह जनित संशय सभु हरना। हाणे अचे थी संत जी महिमा, साधुअ जी महिमा। सुजन समाज सकल गुण खानी, करऊं प्रणाम सप्रेम सुबानी। सुजन मतलब सज्जन, सज्जन मतलब सरल स्वभाव जंहिंजो आहे, सुठो माण्हू, ऐं उहो ई आहे संत। सज्जन, सुजन, सुठो जन, सुठो माण्हू, त उहो संत ई थींदो आहे। कोई बि आम माण्हू बि अगरि सुजन आहे, सुठो जन आहे, सुठे जन जी पहचान हीअं त घटि थींदी आहे, उनजे वञण खां पोइ वधीक थींदी आहे। तव्हां जी वीचार कयो कि मान लो असांजी मृत्यु थी वञे अॼु जी डेट में, त माण्हू छा चवंदा असांजे बारे में? सुजन या कुजन, ख़राब माण्हू हो या सुठो माण्हू हो, या नॉर्मली चवंदा कि जिक्र करण लाइक़ ई कोन्हे, छॾीस। माण्हू शेयर मार्केट में पैसा लॻाईंदो आहे, पोइ विच विच में चेक कंदो आहे कि अगरि अॼु मां कढायां पैसा त घणी वैल्यू आहे उनजी। तीअं ई पंहिंजे जीवन खे चेक कयूं असां। तव्हां चेक कयो कि घणी, असांखे छॾियो, असांजी वैल्यू आहे न आहे, हाणे छॾियो। असां त हिन जा थी वियासीं, भॻवान जा। तव्हांखे शौक़ु आहे न वैल्यू कढाइण जो, त कढाए ॾिसो कि अगरि अॼु जी डेट में तव्हां वञो था संसार छॾे, त तव्हांजी छा वैल्यू आहे, इहो तव्हां सोचे ॾिसो। तव्हां खां वधीक ॿियो कंहिंखे ख़बर हूंदी। एतिरो यादि कजो कि माण्हू गुण त ॾिसंदा ई ॾिसंदा, बल्कि गुणनि खे वधाए चढ़ाए बि ॿुधाईंदा। छो त हाणे असां वञी चुका आहियूं, उहो बोनस आहे। अवगुण त हाणे कोन ॾिसंदा असांजा। जीते जी त माण्हू अवगुण ई ॾिसंदो। जेसि ताईं जीअर आहियूं उन्हनि खे तव्हांजा गुण माण्हुनि खे ॾिसण कोन ईंदा, अवगुण नज़र अची वेंदा। पर उहा परवाह न कयो, तव्हांजो उहो जमा पियो थो थिए, उहा वैल्यू वधेव पई थी। इहे ई सभु माण्हू जेके हींअर इग्नोर था कनि तव्हांजे गुणनि खे, इहे ई पाण ई जस ॻाईंदा तव्हांजो। उहा ई वैल्यू आहे। त सुजन जेके हूंदा आहिनि न, सुठा माण्हू, उहे इहे मेंटेन कंदा आहिनि।
ऐं जेके हू आहिनि फालतू माण्हू, उन्हनि खे मतिलबु ई न हूंदो आहे पंहिंजे सुठनि कर्मनि सां। उहे जीवन ईअं ई विञाए छॾींदा आहिनि फालतू, पराई पचर में, हुन हीअं कयो, हुन हीअं कयो, बसि हिन में विञाए छॾींदा आहिनि। पोइ हुनजी कोई, उनखे छा चइबो आहे, वैल्यू, उन्हनि जे इन्वेस्ट जी वैल्यू, उहा उन्हनि जी कुझु बि कोन हूंदी आहे वैल्यू, उन्हनि जे जीवन जी कोई वैल्यू न। उहे शायदि इहो ई सोचींदा आहिनि कि छा आहे थियणो, सुठा कम कयासीं, सुठो हलियासीं त मिलणो छा आहे। पर सुजन सोचींदो आहे कि मूंखे त सुठो करिणो ई आहे, सुठो मन सां बि, वचन सां बि, कर्म सां बि सुठो हलणो आहे। शायदि उहो सोचींदो आहे कि पोइ इहो ॻायो वेंदो मुंहिंजे पुठियां, पर हू कोन सोचींदो आहे, फालतू माण्हू XYZ। त सुजन ई संत आहे। जेको सुजन आहे, सुठो जन आहे, सुठो माण्हू आहे, उहो संत ई आहे। उन्हनि जी वंदना थो करे तुलसीदास। ऐं संतनि जी बि, सुजन समाज सकल गुण खानी। जेके संत थींदा आहिनि उहे गुणनि जी खान थींदा आहिनि। तुलसीदास जो हिकु ॿियो बि ग्रंथ आहे वैराग्य सांदीपनी, उन में संतनि जी सुठी उन वंदना कई आहे। उहो पोइ कॾहिं ॿुधंदासीं। पर उन में उन संतनि जो वर्णन बि, जिक्र बि कयो आहे कि संत जी पहचान कीअं थिए, जंहिंसां मिलण सां प्रसन्नता मिले। इहो कुझु लक्षण आहिनि वैराग्य सांदीपनी उन में आहे। पर हिते तुलसीदास वर्णन थो करे साधु चरित जो। कपां जो गुल थींदो आहे, उन सां कंपेयर थो करे तुलसीदास। हो साधु चरित शुभ चरित कपासु, निरस बिसद गुणमय फल जासु राम। सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। जो सहे दुख पर छिद्र दुरावा, बंदिन्य जेहि जग जस पावा राम। सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। साधु चरित शुभ चरित कपासु, कपां वांगुरु कपां जो गुल थींदो आहे, साओ थींदो आहे, डाली बि थींदी आहे, पोइ उन मां कपां निकिरंदी आहे। पोइ उनखे कुटींदा आहिनि, अलॻि अलॻि करे धाॻो ठाहियो वेंदो आहे। उन धागे सां कपिड़ो बि ठहंदो आहे ऐं उन ई धागे सां कपिड़े जी सिलाई बि थींदी आहे। तुलसीदास चए थो साधु जेको आहे, कोई साधु संत कपां जे गुल वांगुरु आहे। कीअं नीरस, कपां में कोई स्वादु कोन हूंदो आहे, नीरस हूंदी आहे। साधु संत में कोई स्वादु कोन हूंदो आहे। इन जो मतिलबु आहे कि उन में जेके इंद्रियनि जा रस हूंदा आहिनि उहे कोन हूंदा अथसि, विषयासक्ति न।
पर तव्हांखे नज़र ईंदो कि कोई संत खाए भी थो, घुमे भी थो, रस भी पियो थो माणे, आसक्ति न, रस ही न हूंदो आहे उहो, विषयासक्ति न हूंदी आहे हुनमें, नीरस। संसारी माण्हू छो मजाक उॾाईंदो आहे साधुअ जो या संत जो, मन ई मन में कंहिं संत खे ॾिसे या साधुअ खे ॾिसे, या स्टेशन ते कोई माण्हू वञे उनजी एसी बोगीअ में टिकेट हुजे ऐं साधुअ खे ॾिसे प्लेटफॉर्म ते वेठल, त पंहिंजे मथां गर्व कंदो कि मां को विशेष आहियां, ऐं साधु वीचारो ईअं ई आहे। छो त हुनखे लॻंदो आहे कि ही असां वांगुरु सुख भोग कोन पियो थो भोगे। इन करे तुलसीदास लिखियो नीरस, कि हा साधु नीरस हूंदो आहे, पर उहो ई कम जो हूंदो आहे इहो साधु। ऐं हू जेको आहे न, हो त वीचारो टेम्परेरी थोड़ी देर लाइ एसीअ में चढ़ंदो, पोइ त हुनखे नौकरी करणी आहे वञी करे। ऐं साधु त बादशाह आहे, हू अगरि प्लेटफॉर्म ते बि सुम्हियो पियो आहे त पंहिंजी मर्ज़ीअ सां, पंहिंजी बादशाहियत सां, इहो कंहिंखे ॾिसणु नथो अचे, उनजो आनंद नथो नज़र अचे, उनखे नीरसता थी नज़र अचे। त तुलसीदास चए थो कपां जो गुल भी नीरस थींदो आहे, कपां साधु भी नीरस थींदो आहे, कोई विषयासक्ति न। ॿियो विशद, विशद माना अछो, कपां जो गुल, कपां अछी थींदी आहे, साधु निर्मल थींदो आहे। अच्छे जो अर्थ इहो बि आहे कि उन अच्छे में कोई भी रंग भी मिलाए सघिजे थो, साधु कंहिं भी रंग में रंगजी सघे थो, हू पंहिंजो पाण खे ढाले सघे थो कंहिं भी रंग में। त विशद जो अर्थ आहे कि अच्छो, स्वच्छ ऐं उज्जवल। ऐं टियों आहे गुणमय, साधु जेको आहे गुणमय थींदो आहे। कपां में भी गुण थींदा आहिनि, अनेक गुण। कपां सां ई कपिड़ो ठहंदो आहे, कपां कॉटन जे रूप में कमु ईंदी आहे, पट्टी करण में कुझु गुण हुजे, मेकअप में भी कमु ईंदी आहे न। त कपां में गुण ॾाढा आहिनि, सस्ती भी आहे, तीअं साधु सस्तो भी आहे, सुलभ भी आहे, पर उन में गुण ॾाढा आहिनि। ॿियनि में कोन्हनि, ॿियनि में कहिड़ा गुण आहिनि? पंहिंजो पेट भरण जो ऐं पंहिंजे परिवार जो पेट भरण जो गुण, बसि न। त इहो को गुण आहे छा? इहो भी गुण आहे। रामायण में जॾहिं रामचरितमानस, जॾहिं राम भॻवान बनवास में वियो त भील बील कुझु डाकू उहे भी मिलिया, उन्हनि राम खे ॾिठो त थोड़ी देर लाइ हू थी विया कि अद्भुत तेज आहे हिननि जे चेहरे ते। त उन्हनि चयो साईं असां मां उम्मीद न कजो कि असां तव्हांजी पूॼा कंदासीं या कुझु भेटा ॾींदासीं, असां वधि में वधि एतिरो था करे सघूं कि तव्हांखे लुटींदासीं कोन, इहो ई असांजी तरफ़ां वॾी सेवा अथव। त ॾाढनि जे तरफ़ां इहा ई वॾी सेवा हूंदी आहे कि चुप रहंदा आहिनि, मौक़े ते परेशान कोन कंदा आहिनि, इहा उन्हनि जी वॾी सेवा हूंदी आहे। त जेके ॿियनि खे परेशान नथा कनि, पंहिंजो परिवार पालीनि था, इहो बि हिकु गुण आहे, हलो। पर संत जो गुण वॾो आहे। जहिड़ी तरह कपां कपिड़े जे रूप में माण्हुनि खे ढकींदी आहे, सुई धागे जे रूप में भी अगर कपिड़ो फाटी पए त उनखे ढकींदी आहे, तहिड़ी तरह साधु कष्ट सही करे भी
ॿिए खे ढकींदो आहे। जो सहे दुख पर छिद्र दुरावा, पर छिद्र ॿिए जा छिद्र ढकींदो आहे साधु, पाण कष्ट सही करे, दुख सही करे। कहिड़ो दुख सहंदो आहे ऐं कहिड़ा छिद्र थींदा आहिनि। साधु निस्वार्थ सेवा, निस्वार्थ साधु ठहंदो आहे। साधु ठहण में शुरूअ खां वठी आख़िरीअ ताईं कष्ट ई कष्ट हूंदा आहिनि। आनंद त हूंदो आहे उनखे, पर पहिरीं इहो कि ही परिवार पंहिंजो छॾे करे कि गुरूअ जी शरण में वञिबो आहे। पोइ गुरूअ जे वचननि जे अनुसार धर्म ते हलिबो आहे। पोइ जेका आज्ञा गुरू करे उन अनुसार सिखबो आहे, विद्या हासिल कबी आहे। जंहिं उमिरि में ॿिया ॿार स्कूल वेंदा आहिनि या नॉलेज हासिल कंदा आहिनि, उन उमिरि में साधु, उन समय में साधु गुरूअ जी आज्ञा जे अनुसार शास्त्रनि जो अध्ययन कंदो आहे। अॼु बि गुरुकुल आहिनि, संत ईअं ई न ठहियो वेंदो आहे। उन खां पोइ समाज जा बि लांछन, कोई मजाक उॾाईंदो, कोई कुझु कंदो। ही संत गुरूअ जी आज्ञा अनुसार उन में रहंदो पंहिंजे जीवन में, ऐं पोइ अध्ययन कंदो, प्रैक्टिकल कंदो, ॾिसंदो, फेल बि थींदो प्रैक्टिकल करण में, असफलता मिलंदी। छो त संसार ॾाढो चालाक आहे ऐं साधु सरल आहे। हू बार बार चोटूं खाईंदो प्रयोग करण में, ऐं संसार पंहिंजी हरकतुनि खां बाज कोन ईंदो। त इन करे हू दुख सही हिकु संत जॾहिं तयारु थींदो आहे त उहो सॼे विश्व जे लाइ उपयोगी हूंदो आहे। इनडायरेक्टली हूअ संत ॿियनि दुष्टनि जा छिद्र भरींदो आहे, न त हू सभु ओपन थी वञनि। इनडायरेक्टली ॿियनि खे ख़बर ई कोन पवंदी आहे कि संसार में अगरि कंहिं शइ जी वैल्यू आहे त उहो आहे संत। संत जे करे वैल्यू आहे, ॿिए कंहिं कारण में भ्रम में न रहूं। न धन जी वैल्यू आहे, न पद जी, न प्रतिष्ठा, इन्हनि जी वैल्यू कान्हे। हिकु संत जे गुणनि जी वैल्यू आहे। तॾहिं तव्हां सोचो, नेताऊं बेताऊं छो संत वटि वेंदा आहिनि आशीर्वाद वठण? छो त उन्हनि खे ख़बर आहे कि असां में जेके छिद्र आहिनि, पोलूं जेके आहिनि, संत जे संग में रुगो वेहंदासीं न त ढकिजी वेंदा असांजा छिद्र, पोल ढकिजी वेंदी। ऐं ॾाढी वॾी ॻाल्हि थींदी अथव। कोई समारोह हुजे, आम माण्हू गॾु थिया हुजनि त कुझु विशेष उन जी वैल्यू कान्हे। संत जीअं पहुचंदो उहो समारोह अनमोल थी वेंदो कि भाई कुझु वैल्यू आहे। त संत पंहिंजी उपस्थितीअ सां ई ढके छॾींदो आहे सभिनीनि जा अवगुण, छिद्र। तुलसीदास चए थो, उन संतनि खे मां प्रणाम थो कयां जेके जिन में धैर्य बि हूंदो आहे, जिन में हृदय जी ग़रीबी हूंदी आहे, ऐं जे मां पहिरीं ॿुधाए चुको आहियां, संत सहन कंदो आहे, संत वहन कंदो आहे, संत ग्रहण कंदो आहे, संत दहन कंदो आहे। स्त्री बि, पर संत में इहे हूंदा आहिनि। ऐं ॿियो बि ॿुधायो हो कि जेको पंहिंजा गुण भुलिजी वञे ऐं ॿिए जी पंहिंजी कयल भलाई भुलिजी वञे, ॿिए जी कयल बुराई भुलिजी वञे, ऐं ॿियो पंहिंजा गुण भुलिजी वञे, गुण हुजनिसि पर ख़बर ई न हुजेसि ॿिए जा अवगुण। हा, ॿिए जे मथां कयल उपकार भुलिजी वञे ऐं पंहिंजे मथां कयल अपकार भुलिजी वञे। त
गॾो गॾु इहो बि चवंदो हलां, मोरारी बापूअ खां ॿुधो आहे कि जाने अनजाने संत जो अपराध न थिए असांखां। त अपराध कहिड़ो? संत असांजे द्वारा संत जो अपराध। पहिरियों संत जे अॻियां कूड़ ॻाल्हाइणु। पहिरीं ॻाल्हि त उहो संत हुजणु खपे। पोइ भली तव्हांजे परिवार में कोई सदस्य हुजे जंहिंमें उहा संतपनो हुजे, कपां जे गुल वांगुरु सुजन हुजे जेको, या कोई संत परंपरा जो संत, उन जे अॻियां कूड़ ॻाल्हाइणु अवज्ञा आहे। कूड़ माण्हू ॻाल्हाईंदो आहे या त मजबूरीअ में, या मूर्खता में, या मद अहंकार में, या मोहब्बत में। मोहब्बत में भी इहो मोरारी बापू है। मोहब्बत में त हले या मुसीबत में, पर माण्हू कूड़ खां बचे त वधीक सुठो। ख़ासि कर छो त हू कोन पियो तो कूड़ ॻाल्हाए, उन जे अॻियां कोई कूड़ पियो थो ॻाल्हाए। ॿियो अपराध, संत जे अॻियां होशियारी न झाड़िजे। पंहिंजे गुणनि जी, पंहिंजे कला जी, पंहिंजे धन जी, या कंहिं बि मामले में भली संत वटि कान्हे इहो सभु न हूंदो त बि होशियारी न झाड़िजे उन जे अॻियां। मतलब कि भई मूं में कुझु आहे इहो न ॾेखारिजे उनखे, पाण खे वधीक न सम्झिजे संत खां। ॿियो, संत कॾहिं कुझु चए, आज्ञा करे तो मञणु खपे। आज्ञा समन सो साहिब सेवा। ॿी ॻाल्हि, जंहिं संत भली असांजो गुरु न हुजे, उहो इहो सभु मोरारी बापू चयो आहे। कोई संत जंहिं जगत जे लाइ पंहिंजो जीवन लुटाए छॾियो संसार जे लाइ, ऐं इत्तेफ़ाक सां असां उन सां किथे मिली वियासीं, टकराइजी वियासीं, या पाड़े में मिली वियो, या परिवार में, या परंपरा में, या कंहिं बि रूप में असांखे मिली वियो, उन खे छॾे करे कंहिं ढाबा जी बाबाजीअ जे चक्कर में हली वञणु, इहो संत जो अपराध, असांजो अपराध आहे संत जे प्रति। कि भॻवान कीअं भाग में असांखे संत ॾिनई, असां उनखे छॾे हली वियासीं पंथनि में, हिन में उन में। इहो ॾाढो वॾो अविवेक आहे। माण्हू छो कंदो आहे ख़बर त संत अवज्ञा, या पद जे करे, या पैसे जे करे, या प्रतिष्ठा जे करे, या प्रशंसा जे करे। इहो अविवेक इन लाइ कंदो आहे। सुठे संत जो त्याग करे, उनखे इग्नोर करे, उन जे अॻियां होशियारी झाड़े, ॿियनि जी वञी कूड़नि जी चमचागिरी कंदो आहे, इहे सभु पाइण लाइ। ऐं इन करे इहो ईअं कंदो आहे, उनखे ख़बर आहे कि संत ही सभु छॾे चुको आहे। पद, पैसो, प्रतिष्ठा, प्रशंसा, इहे सभु छॾे चुको आहे, त हिते ई मूंखे त मिलणियूं कोन्हनि इहे शयूं। उहो ईअं सोचींदो, इन करे उहो इन जो त्याग करे ॿिए हंधि ॻोल्हींदो आहे, पंथनि में, भैया जीन में, बाबा जीन में। भुलिजी वेंदो आहे कि मां ॾाढो वॾो नुक़सानु करे छॾियो पंहिंजी आत्मा जो। त संत अनमोल धरतीअ जा हीरा आहिनि, जेके पाण कष्ट सही करे बि, खुद कष्ट सही संसार खे ढके नथा। संतन जे
हल सिख्याते संतन जे हल सिख्याते बंदा छॾे बहानो बंदा छॾे बहानो तन जे हल सिख्याते संतन जे बंदा छॾे बहानो बंदा छॾे बहानो बण नफ्स जो न नौकर बण दुनिया जो न नौकर ज़ालिम अथई ज़मानो ज़ालिम अथई ज़मानो संतन जे हल सिख्याते संतन जे कमला छॾे बहानो बंदा छॾे मन जो मतो विसारे मन जो सच ते तू हल संभारे ब्याई अखे बाहे बारे ब्याई अखे कर रूह हमारा वानो कर रूह हमारा हो माया है कूड़ी काया माया है कूड़ी काया दरखत संधिया छाया हे लोक जहे भुलाया हे लोक भर भी वफा का जानो भर भी वफा का जानो छद मोह ममत घर जो पीछो छदे ने पर जो पीछो संतन जे थिय दर जो संतन जे बाहूं बधी तू बानो बाहूं बधी तू बानो संतन जे हल सिख्याते संतन जे बंदा छॾे बहानो बंदा छॾे बहानो छॾ मूर्खन जो संग तू भक्तिया में बिझ न भंग तू मालिक खां रोज मंग तू मालिक खां खलुकत संदो खजानो खलुकत पहला ज ध्यान धर तू भक्तिया सा पेट भर तू गोविंद जो रोज
गानो बंदा बजानो, गानो बंदा बजानो, संतन जे हल सिख्याते, संतन जे बंदा छड़े बहानो, बंदा त साधु चरित शुभ चरित कपासु, नीरस बिसद गुणमय फल जासु, जो सही दुख पर छिद्र दुरावा। हाणे कंहिं प्रश्न पुछो कि साधु दुख सही करे भी ॿिए खे छो ढकींदो आहे, बुरनि माण्हुनि खे छो ढकींदो आहे? इहो त ग़लति आहे। दुष्ट माण्हूअ जा छिद्र ढकण, उन जूं बुरायूं ढकण ठीकु त न आहे? ठीकु आहे छा? तव्हांजे घर में कोई दुष्ट हुजे ऐं तव्हां उन खे लिकाइण ढकण जी कोशिशि कयो, ठीकु त न आहे? उते स्वार्थ आहे तव्हांजो। घर में के भातीअ जा छिद्र ढकण, इहो स्वार्थ आहे। भई मुंहिंजो आहे इन करे, मुंहिंजो पति आहे हल, या कोई बि पुटु आहे या सहुरो, इन खे ढकां, उहो स्वार्थ आहे, निज स्वार्थ। पर साधु के स्वार्थ जे लाइ कोन छिद्र ढकींदो आहे दुष्टनि जा। इहो उन जो स्वभाव आहे। जेको उन जी शरण में ईंदो, जेको उन वटि ईंदो संत वटि, त संत ऑटोमेटिक कृपा ई कंदो आहे, दया ई निकिरंदी आहे उन जे मन मां। ऐं उन साधुअ खे ख़बर आहे कि भॻवान चयो आहे, मोहे छल छिद्र कपट न भावा। भॻवान खे छिद्र पसंदि कान्हनि, इन करे मां इन जा छिद्र ढकियां। छिद्र ढकण जो हिकु अर्थ इहो बि आहे कि गैप भरणु, का जॻह खाली आहे, उनखे भरे करे रिपेयर करणु। त साधु पंहिंजे गुणनि सां दुष्ट माण्हूअ जा उहे छिद्र भरे छॾींदो आहे ऐं उहो ढकींदो आहे। जेको घर वारो आहे उहो ढकींदो आहे। त साधु करुणामय हूंदो आहे। उन वटि कोई बि अचे, बीजेपीअ वारो अचे, चए साईं कृपा कयो मां खटे वञा, साधु चवंदो हा भॻवानु भली कंदो, तूं ई खटींदे। वरी कांग्रेस वारो अची वञे, साईं मां बि बीठो आहियां उन जे ई हुन में, त साधु चवंदसि तूं बि खटींदे। हाणे खटींदो केरु? छो त साधु सभिनि खे ढकींदो, हू सभिनि खे आशीर्वाद ॾींदो। छो त हुन जे अॻियां कोई विनम्रता सां ईंदो, सरल भाव रखी ईंदो, त साधु त ढकींदो ई उनखे। जिते चवणो हूंदो चवंदो बि, पर हुनखे फ़ाइदो फल त मिलंदो जेको संत वटि पहुतो, साधुअ वटि पहुतो आहे। ॾिसो, मां चयो न कि नेता वेता छो संत वटि वेंदा आहिनि आशीर्वाद वठण, त बि सुठो, इहो बि सुठो कि इन ई बहाने उहो संत जे सानिध्य में विया त सही, भली कंहिं बि कारण सां। ॾाढनि जे त भाग में ई न हूंदो आहे, अहिड़ी मत कोन हूंदी आहे। तुलसीदास हिकु संत जो वर्णन करण खां पोइ, बंदनीअ जंहिं जग जस पावा। भाई उन जो संग करण वारो जस प्राप्त कंदो आहे। इहो हिकु साधुअ जो वर्णन करे। हाणे संत समाज जो वर्णन थो करे तुलसीदास। संत समाज थींदो आहे। हाणे घटि नज़र ईंदा तव्हांखे, छो त हाणे विडंबना इहा आहे कलयुग में सिंधियुनि में,
कि समाज घटि संतनि जो ऐं इंडिविजुअल संत अलॻि अलॻि पंहिंजी उहो पियो थो ठाहे। हर संत खे पंहिंजी अकेले जी लॻी पई आहे। किथे गॾु बि थींदा न त हर को पंहिंजो पंहिंजो हिकु हू खणी वेहंदो आहे, झंडो खणी, कि मां अलॻि आहियां तव्हां खां। सभु छोटे मां छोटो बि चए हा हिननि वटि पैसो भले वधीक आहे पर मूं वटि ज्ञान वधीक आहे। हर कंहिंखे मां ॾिठा आहिनि संत सभा में, मीटिंगुनि में। त समाज रहियो किथे? इहा विडंबना थी वई आहे। न त संत समाज जो अर्थ इहो आहे कि सभई संत जॾहिं हिकु ई लक्ष्य खणी हली रहिया आहिनि, हिकु ई सम्झो उदासी संत हलो, हिकु ई लक्ष्य आहे, हिकु ई इष्ट बाबा श्री चंद, त थियण इहो खपे कि मीटिंग में या कंहिं कुंभ जे मेले में या कंहिं संत जे आह्वान ते गॾु थी करे वीचार थिए, ब्रह्म वीचार, परमात्मा जो वीचार थिए, भक्ति थिए, ज्ञान जूं ॻाल्हियूं थियनि, कर्म विकर्म जे बारे में चर्चा थिए, गोष्ठी थिए जीअं गुरु नानक कई, संवाद थिए, पंहिंजो स्वार्थ छॾे करे थियणु खपे। ऐं जेको थियणु खपे सो कॾहिं न कॾहिं थी चुको आहे ऐं कॾहिं न कॾहिं थींदो। स्वार्थ अची वियो आहे, मां चयो न पंहिंजो अची वियो आहे, मुंहिंजो झंडो, कि भाई सभु सही आहे, मीटिंग त सही आहे, असांखे मिली करे करणु खपे, पर मां तव्हां सभिनि खां अलॻि आहियां। ऐं सभु ईअं ई सोचींदा आहिनि। ऐं के त वरी चवनि हीअ मीटिंग बि मुंहिंजे अॻियां कुझु कान्हे। अहिड़ा महान सिंधी, इन्हनि सिंधियुनि खे महान कयो कंहिं? इन्हनि मायुनि दादियुनि नाम वठी करे भीड़ हुनजी वधाए, पोइ उहो चए असां इन्हनि खे त कुझु सम्झंदा ई कान आहियूं। त इंडिविजुअल ॾाढा अथव, अनेक अथव अलॻि अलॻि शहरनि में, फलाणे शहर जो ही संत सिरमौर, फलाणे शहर में हीअ, पोइ इहे कंहिं संत समाज में वेंदा बि कोन्हनि। ये चवंदा आहिनि असां ख़ुदि संत समाज आहियूं, अकेले ई। इहो भ्रम, जॾहिं राम कृपा करे न, भगवान कृपा करे न, तॾहिं टुटंदो आहे इहो भ्रम। जेसि ताईं हलंदो आहे पुण्य कर्मनि जे करे त हलंदो बि आहे। हिते तुलसीदास वर्णन थो करे उन्हनि संतनि जी जेके समाज, जिन जो समाज आहे, जिन वटि भक्ति आहे, जिन वटि कर्म आहे ऐं ब्रह्म वीचार बि आहे जिन वटि, उहो त चलता फिरता प्रयाग आहे, साधु समाज। संत समाज जी तुलना कई आहे तीर्थराज प्रयाग सां। ओ मुद मंगलमय संत समाजू, जो जग जंगम तीरथ राजो, राम सिया राम, राम सिया राम, मुद मंगलमय संत समाजो, जो जग जंगम तीरथ राजो, राम त संत समाज अॻे हूंदो हो पंहिंजे सिंधियुनि में। जेके वॾा संत हूंदा हुआ उहे पाण में मिलंदा हुआ, गोष्ठियूं थींदियूं हुयूं। उन संत समाज जी वॾी महिमा आहे ऐं हींअर बि आहिनि त सही।
अॼु मोदीअ काशीअ में काशी विश्वनाथ मंदिर जो लोकार्पण कयो। ये ॾाढी असांजे लाइ गौरव जी ॻाल्हि आहे। उते संत समाज नज़र आयो। असांजा परम पूजनीय महामंडलेश्वर साईं हंसराम जी महाराज भी उनमें उन्हनि खे निमंत्रण हो। या असां सिंधियुनि जे लाइ गौरव जी ॻाल्हि आहे। उहो ॾिसण लाइक़ हो संत समाज। त असांजे देश जो प्रधानमंत्री धर्मी राजा राज करे प्रजा सुखी बसे, उहो आहे ही असांजो शासक। जंहिं पहिरीं टुॿी हई उते काशी में सनानु पाणी करे पोइ विधिवत पूजा करे लोकार्पण कयो ऐं महसूस थियो सॼे विश्व खे कि हिंदू धर्म जो गौरव छा आहे। हिकु प्रधानमंत्री हिंदू धर्म जे अनुसार पंहिंजो सनानु पाणी करे पूजा करे ऐं हिकु विश्वनाथ मंदिर जो लोकार्पण तो करे। न त अॻे चवंदा कि इहो थी नथो सघे कॾहिं। देश को धर्म सां कोन हलंदो, हली रहियो आहे ऐं सभु चुप। हिन अकेले ई सभु करे ॾेखारियो। त असांखे हिंदू थियण में गौरव तो महसूस थिए हाणे, जेको कि आहे। ऐं उन्हनि जिन धर्म कोन छॾियो, थोरे प्रलोभन में अची उन्हनि खे हाणे फल मिली रहियो आहे। सॼे विश्व में हिंदू धर्म प्रगट थी रहियो आहे वापसि। उते हुआ अॼु संत समाज। जिते संत समाज हुजे, पाण बि कॾहिं कॾहिं हिकु ॿ संत त अची वेंदो आहे, पर कॾहिं ईअं कयूं संतनि खे घुरायूं ऐं हिते संत वेठा हुजनि। ईअं थियो बि आहे, ॿ टे दफ़ा संत आया आहिनि। त उहो हिकु तीर्थ जे समान अथव। न केवल तीर्थ राज, तीर्थनि जो राजा आहे प्रयाग, इलाहाबाद। उन शहर जो नालो मटे करे प्रयागराज करे छॾियनि। इहो कंहिं कयो? योगी आदित्यनाथ। वो यूपीअ जो हिकु सन्यासी मुख्यमंत्री। हाणे प्रयागराज में छा आहे, पहिरीं तव्हांखे इहो त पतो हुजे त तव्हां सम्झी सघंदा कि संत समाज ऐं प्रयागराज सेम छो आहिनि। त सिंधी पहिरीं प्रयाग जी महिमा सम्झनि, उते वञनि, कुंभ जे मेले में बि वञनि या हर साल जेको कल्पवास थींदो आहे उन में वञणु खपे। छो त सिंध छॾे हाणे हिंदुस्तान में अची विया आहियूं, 75 साल थी विया न। त हाणे त अपनायूं हितां जी संस्कृति। या अञा उहो आयोलाल झूलेलाल कल्ह हिकिड़े प्रश्न पुछो टियों ॾींहुं सत्संग में, फेसबुक ते हले पियो न लाइव। प्रश्न कोन हो, सुझाव हो, पर उहो प्रश्न ई हो। मतां वरी ॿुधे त मां जवाबु ॾेई छॾियां। उन चयो आहे कि तव्हां झूलेलाल जी कथा छो नथा कयो। असां सिंधी आहियूं त मां स्पष्ट कयां, पहिरीं बि कयो आहे। हिकु त मां झूलेलाल जी कथा करे चुको आहियां, चेटीचंड ते जेका जनम साखी उपलब्ध आहे उहा ॿुधाए चुको आहियां। जेका मिले थी, कथा मिले थी, मां ॿुधाए चुको आहियां। पर ॿी ॻाल्हि मां इहो चवणु चाहींदुमि कि असां सिंधी केवल झूलेलाल ताईं सीमित न थियूं। सनातन धर्म अञा पुराणो आहे ऐं असां सभु सनातनी आहियूं। सनातन धर्म खे अगरि बचाए वरितो न मां हिन व्यास गद्दीअ तां, त झूलेलाल बि बची वेंदो। पर सिर्फ़ु झूलेलाल खे बचाइण जी कोशिश कई ऐं सनातन धर्म छॾे ॾिनो त सनातन धर्म त छुटो, झूलेलाल बि कोन बची सघंदो। उहो टिकियल ई सनातन धर्म ते आहे। पोइ सिर्फ़ु वञी बचंदो बहिराणो, लोलियूं, लाॾा, पलव, इहे ई बचंदा न, डोंका। ऐं इन खां वधीक बदनसीबी ॿी काई कोन थींदी।
कि सिंधी केवल एतिरे में रहिजी वञनि, राम खे बि विसारे छॾनि ऐं सिर्फ़ु झूलेलाल जे मंदर में नचण टपण ऐं बहिराणो लाॾा, अचो साईं स्वागत आहे। असां हींअर जिक्र ई पिया कयूं न, अची विया श्री नरेश ज्ञानचंदानी ऐं अशोक महारान, इन्हनि जो स्वागत आहे। आइए इधर आइए, ये आपकी जगह फिक्स है, जब भी आएंगे आपका स्वागत है। त ये सुठा जन सेवक आहिनि। अॼु त सत्संग ॿुधण ई आया आहिनि, पर ॻाल्हि हले ई पई, ॾिसो छा पई ॻाल्हि हले ओॾी महिल। हा, बंदनीअ जेही जग जस पावा, साधु चरित शुभ चरित कपासु, नीरस बिसद गुणमय फल जासु, जो सहे दुख पर छिद्र दुरावा। हरिओम साईं। बंदनीअ जेही जग जस पावा, संतन वटि अची करे आशीर्वाद वठण वारे जग में जस पातो आहे। ऐं श्री नरेश ज्ञानचंदानीअ त असांजे बाबा जन खां बि आशीर्वाद वरितो आहे, तॾहिं खां वठी हिननि जो प्रेम आहे। त वरी ईंदा आहिनि त मां चयो न कि संत वटि कोई भी अचे। अभी थोड़ी देर पहले मैंने ये कहा, क्योंकि राम कथा चल रही है, रामचरितमानस, थोड़ी देर पहिरियों ही चयो कि संत वटि बीजेपी वारो अचे, चाहे कांग्रेस जो अचे, चाहे आप अचे, चाहे सपा बसपा, संत सभिनि खे चवंदो आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद। हाणे जीतींदो केरु उहो हू डिसाइड करे, परमात्मा। त ईअं छो कंदो संत? छो त संत वटि अचणु व्यर्थ कोन वेंदो आहे। संत वटि सिदक रखी करे, सरल भाव रखी करे अचणु संत उहो व्यर्थ त न वेंदो। त इन करे संत आशीर्वाद ॾींदो। मुद मंगलमय संत समाजो, जो जग जंगम तीर्थ राजो। पहिरीं तीर्थ राज प्रयाग जे बारे में थोरो ॿुधो। इलाहाबाद में स्थित आहे। उन प्रयागराज जी महिमा आहे शास्त्रनि में। उते त्रिवेणी संगम थींदो आहे, गंगा यमुना सरस्वती, ये टई नदियूं उते मिलंदियूं आहिनि पाण में। अच्छा, उहा ॻाल्हि रहिजी वई न झूलेलाल जी, थी वई न उहा, सम्झी विया न तव्हां? हलो ठीकु आहे। सिंधीअ में कथा था कयूं, इहो ई प्रमाण आहे कि असां झूलेलाल जे प्रति केॾो आदर कंदा आहियूं। फेसबुक ते कंहिं कमेंट कयो प्रश्न कि तव्हां झूलेलाल खे छो न वधीक हू कंदा आहियो? अरे सिंधीअ में था कयूं त थी वियो न। उन में हिकिड़े माण्हूअ सिंधीअ जा फ़ाइदा ॿुधाई, सिंधीअ जूं निशानियूं खूबियूं ॿुधाई, पर सभु हिंदीअ में। त मां चयोमांसि इहो सभु तो ॿुधाई त सही, पर हिंदीअ में ॿुधाई, इहो सिंधीअ में ॿुधाई त लॻे कि तोखे सच में गौरव आहे सिंधियत जे। उहा ॻाल्हि थी वई। प्रयागराज जी पहिरीं तीर्थराज प्रयाग जी महिमा ॿुधो। उते 3 आहिनि नदियूं, गंगा ऐं जमुना नज़र ईंदी आहे, ॿई मिलंदियूं आहिनि पाण में। गंगा अछी ऐं यमुना कारी सांवरी आहे थोड़ी, ऐं सरस्वती गुप्त आहे उते। त त्रिवेणी आहे उते, माण्हू वेंदा आहिनि, तीर्थ सनानु कंदा आहिनि, ख़ासि कर माघ जे महीने में। ऐं जॾहिं सूर्य मकर राशि में अचे तॾहिं। माघ मकर गत रवि जब होई, तीर्थ पति आव सब कोई। सभु उते वेंदा आहिनि ऐं उन तीर्थ जा समाज जेके आहिनि, माधव, भगवान माधव जो उते वास आहे। त तीर्थराज प्रयाग में गंगा जमुना सरस्वती आहे, उते माधव भगवान जो वास आहे। ऋषि भरद्वाज जो आश्रम आहे।
वट वृक्ष आहे, अक्षय वट वृक्ष, उहो ॾाढो पुराणो आहे वट वृक्ष। ऐं त्रिवेणी बि आहे। इहे सभु ॻाल्हियूं तीर्थराज प्रयाग में आहिनि। उहे ई सभु ॻाल्हियूं संत समाज में बि मौजूदु आहिनि ऐं उहे ई ॻाल्हियूं पंहिंजे गंगा धाम में बि आहिनि। इहो सभु असां ॿुधंदासीं नेक्स्ट सत्संग में। त हिते अॼु सत्संग खे असां विराम था ॾियूं।